अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ ऐं वया वज़ीर उंडड़ नवाब शाह मां ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डरी जी नवाब शाह फारसी बाग नवाब शाह जे रहवासी मशहूर बिज़नेसमैन नसीर अहमद आरई जे घर ते 4 नामालूम हथियारबंदनि जो हमलो। संदसि नौजवान पुट जहां ज़ेब आरई खे अगवा करण जी कोशिश मुज़ाहिमत करण ते खेसि पिस्टल जा बस्ट ऐं सरिया हणी कार में फरार थी विया। 20 सेक्शन पुलिस थाणे ते शिकायत दाख़िल। पुलिस NC दाख़िल करे ज़ख़्मी खे लेटर ॾेई अस्पताल मोकिले छॾियो। जॾहिं त पुलिस का बि गिरफ़्तारी न करे सघी। हथियारबंदनि जूं मोबाइल फ़ोन ते धमकियूं। जॾहिं त मुतासिरनि पारां तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ करण जी अपील। अस्सलाम वालेकुम। मेरा नाम बताना। जान से भराई। क्या हुआ है, क्या मसला है? मुझे घर से बुला के इन्होंने मारा है मुझे। कितने बंदे थे? तकरीबन 5 से 6 बंदे थे। हाँ, क्या बोला? बेल बजाई। हाँ। फिर मेरे से ज़बरदस्ती की मुझे गाड़ी में डालने की कोशिश की, मैं नहीं डाला, फिर मुझे मारा इन्होंने। और 3 जनों का मुझे पता है और बाकी का नहीं पता। क्या नाम है उनके? रिजवान मोहम्मद हसनी, नुमान मैंगल, बबे हराई। जी 3 बंदे थे जी। बाकी ज़्यादा थे लेकिन मुझे इनका पता नहीं है बाकी। क्या दुश्मनी क्या थी आपकी? दुश्मनी सही मुझे नहीं पता क्या दुश्मनी थी, बेफजुल मुझे मारा गया है। अस्सलाम वालेकुम। वासलाम सही नसीर अहमद आरई मुझे घर ते हमलो कयो हुयो। तो छा कंदा आहियो? सर मां बिजनेसमैन आहियां। हाँ। पंहिंजो कारोबारी माण्हू आहियां। सांगर रोड ते मुंहिंजो कारोबार आहे। जी सर। सर मूंसां इंसाफ़ करे वञे। मुंहिंजे पुट खे घरां माना अगवा जे करे खणण जे लाइ आया। सॾे अगवा कयो आहे, पर मुंहिंजे पुट जी हिमत आहे, पंहिंजे पाण खे न बचायो आहे। हुनखे धकी करे ऐं निकिरी विया आहिनि। असांखे इंसाफ़ खपे। पुलिस असांजी मदद कोन थी करे अञा ताईं। महिरबानी करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। मुंहिंजे पुट सां बेवाजिबी थी आहे, असां सां बेवाजिबी थी आहे। तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। असांखे धमकियूं ॾियनि था, फ़ोननि ते धमकियूं ॾियनि था त असां पोइ विढ़ंदासीं। अच्छा। हाँ जी। असां सां महिरबानी करे असांजी आवाम सां ऐं पुलिस सां अपील आहे त असांखां इंसाफ़ करे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।